नाज़रीन भलीकार चंदासीं असां राब्तो कयो आहे त ज़िनेगार आहिनि ब्रिगेडियर रिटायर तारिक क़ादिर लाखेर साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। वॾी महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी। तारिक क़ादिर साहब अॼु तमामु घणी अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे ऐं पहिरियां कॾहिं बि DGIS आहे ॻुझे इदारे जो सरबराह कॾहिं बि ईअं मीडिया ते कोन आयो आहे, हीउ पहिरियों भेरो थियो आहे ऐं अॼु पाक फ़ौज वाज़े लफ़्ज़नि में चयो आहे त आइनी किरदार ताईं पाक फ़ौज महदूद रहण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं उनखां पहिरियां बि DGISPR पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान चवंदो रहियो आहे त पाक फ़ौज खे सियासत में न ॻीलियो वञे। उनखां पोइ बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ख़ासि तौर ते सियासी पार्टियुनि जे हवाले सां इन क़िस्म जूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। अॼु DGISI ऐं DGISPR गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उन्हनि चयो आहे त असां डिघी ख़ामोशी पंहिंजी टोड़ी आहे ऐं उनजो सबबु इहो आहे त कूड़ मथां कूड़ लॻायो पियो वियो। कीअं था ॾिसो अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस खे? तव्हां उन इदारे जो हिसो रहिया आहियो, उन इदारे में तमामु मुख्य पोज़ीशन ते रहिया आहियो, ब्रिगेडियर साहब कीअं था ॾिसो? वॾी महिरबानी तव्हांजे दावत ॾियण जी। हिन प्रेस कॉन्फ्रेंस जो बुनियादी मक़सदु इहो ई हुयो त हे जेको असांजे इमरान ख़ान साहिबु पंहिंजे मक़बूलियत जो या पंहिंजे सुञाणप जो या पंहिंजी पोज़ीशन जो जेको ग़लति इस्तेमालु करे रहियो आहे हींअर ज़ाती हैसियत में, सियासी हैसियत न, ज़ाती हैसियत में, सियासत में त उनखे माण्हुनि सपोर्ट कयो आहे, उहे माण्हू पंहिंजी पंहिंजी जॻह तां खटे आया आहिनि, पर इमरान ख़ान पंहिंजी ज़ाती में जेको कूड़ ॻाल्हाइण वारो नैरेटिव शुरू कयो आहे उहो एतिरो माण्हुनि खे अट्रैक्टिव ठाहे छॾियो हुई जो इनखे न्यूट्रलाइज़ करणु, इनखे वाज़े करणु तमामु ज़रूरत हुई। ऐं मुंहिंजे पंहिंजे ज़ाती ख़्याल में DGISI खे इन जॻह ते न अचणु खपे हा, उन जी जॻह ते ॿियो को बि उनजो रिप्रेज़ेंटेटिव या नुमाइंदो अची सघे पियो, पर मरहूम अरशद शरीफ़ जी शहादत, उन शहादत सां क्रिएट कयल हाइप ऐं हिकिड़ो जेको तासुर हुयो, उन तासुर खे ऐं इन जी शहादत जो टाइम, हिन पंहिंजो नैरेटिव जो टाइम प्लस लॉन्ग मार्च जो टाइम, इहो हिकिड़ो मूंखे त लॻे थो त हिननि ॼाणे वाणे हिकिड़ो इहो तयारु कयो वियो आहे PTI जे तरफ़ां, पर उन टाइम ते मुल्क जो ऐं मुल्क जे सालमियत वारे इदारनि जो आम माण्हुनि खे वाज़े करे ॿुधाइणु तमामु ज़रूरी हो त हे जेको कुझु थिए पियो उन जे अंदरि सच छा आहे, कूड़ छा आहे। ऐं उन में DGISI पाण फ़ैसिलो कयो त मां अचे इहा ॻाल्हि कयां, हालांकि मां जनरल नदीम जेको आहे सो असांजो मुंहिंजो ज़ाती दोस्त बि आहे, असां गॾु रहिया बि आहियूं ऐं हिते बि जॾहिं कोर कमांडर हुयो त असां गॾु हूंदा हुआसीं, त उहो कॾहिं बि पंहिंजी मशहूरी न कराईंदो हो ऐं जॾहिं बि ईंदो हो राति जो त असां बिल्कुलु कचहरी उहा बिल्कुलु ईअं आइसोलेशन वारी हूंदी हुई। पर हे जेको फ़ैसिलो कयो आहे उहो सिर्फ़ु इन लाइ मुंहिंजे पंहिंजे ज़ाती ख़्याल में त आम माण्हूअ खे, असांजे मुल्क जे अवाम खे ऐं सोचण सम्झण वारे माण्हूअ खे ख़बर पए त कूड़ छा आहे, सच छा आहे। इमरान ख़ान जो नैरेटिव 100% कूड़ ते आहे ऐं ग़लति परसेप्शन ते आहे, ग़लति सोच ते आहे, ऐं उनजो जेको फ़ाइदो आहे इमरान ख़ान खे थी सघे थो 5% मिलंदो हुजे, पर नया 1% मिलंदो हुजे ऐं 99% मुल्क जे दुश्मननि खे मिले पियो, जेके मुल्क जे असली ताक़त जेके आम माण्हूअ जी ऐं आवाम जे जेके आहे प्यार मोहबत आहे पंहिंजे फोर्सिस सां, उन जेको पाण में तालुक़ु आहे उन ते हमले करण वारो जेको शौक़ु आहे दुश्मन जो, उहो पूरो कयो पियो वञे। सही, तासुर खे ख़तमु कयो वियो आहे। सही। अच्छा लाकिर साहब, मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे इमरान ख़ान जे हवाले सां इहो मौक़िफ़ ॾींदियूं रहंदियूं आहिनि त हू को ॿाहिरीं फंडिंग ते हलंदड़ पार्टी आहे, ॿाहिरीं फंडिंग ते हलंदड़, ॿाहिरीं एजेंडा ते हलंदड़ हिकु शख़्स आहे, असांजी सियासत में ज़ोरीअ उहो विधो वियो, इन क़िस्म जूं शयूं, इन क़िस्म जा इल्ज़ाम जेके मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि, मौलाना फज़लुर रहमान आहे, पीपल्स पार्टी आहे, मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके आहिनि उहे वक़्तनि फ़वक़्तनि मुस्लिम लीग नून बि ॻाल्हि कंदी रहंदी आहे। तव्हांजी पंहिंजी ज़ाती राय छा आहे इन हवाले सां? मां इन राय जे बारे में मां पंहिंजा राय इहो ई आहे त उहो ॿाहिरि फॉरेन फंडेड इमरान ख़ान न बि हुजे, न हूंदो,
पर हुनजी ज़ाती सोच जेकी आहे उहा एतिरी मतिलबु सिधी अणसिधी तरह सां उहो जेका हुनजी सोच आहे या हुनजी जेको मौक़िफ़ आहे बयानियो आहे उहो सिधी अणसिधी तरह सां कंहिं ॿिए खे या मुल्क दुश्मन अंसरनि खे फ़ाइदो ॾिए पियो। तव्हांजो चवण जो मक़सदु इहो आहे। बिल्कुलु इहो आहे, उहो कंहिंजे थी सघे थो आलाकार न हुजे पर सिर्फ़ु हुनजी पंहिंजी सोच अहिड़ी हुन नेगेटिव रखी आहे जेको मुल्क खे डिवाइड करण जो, मुल्क में फितनो करण जो या जहिड़े करण वारो अहिड़ो माण्हू 100 माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाए वेंदो आहे ऐं पंहिंजो आख़िर में हुनजे गिचे में पादरी पवंदो। सही। अच्छा लाखिर साहिबु, मुल्क जे अहम आइनी उहिदे ते रहंदड़ शख़्स आहे इमरान ख़ान, अॻूणो वज़ीर आज़म आहे ऐं हू ॻाल्हि कंदो रहे थो या इस्टेब्लिशमेंट जे हवाले सां या पाक फ़ौज जे हवाले सां मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं, सियासी अॻवान इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि, पर उन्हनि जो हिकिड़ो दाइरो हूंदो आहे ऐं उहे कंहिं हिकिड़े हद ताईं उहे ॻाल्हि कंदा आहिनि। हिन भेरे जॾहिं मुख़्तलिफ़ नाला ॾियणु जंहिंजो अॼु DGISI ऐं DGISPR बि पंहिंजे इन में प्रेस कॉन्फ्रेंस में ज़िक्र कयो आहे त गद्दार चवणु, न्यूट्रल चवणु, जानवर चवणु, मीर जाफ़र, मीर सादिक, इन क़िस्म जा नाला ॾियणु, इन क़िस्म जी जेका आहे सा टर्मिनोलॉजी यूज़ करणु, इन खे कीअं था ॾिसो अवां? ॾिसो, ज़ाती तौर ते जनरल बाजवा मुंहिंजो उस्ताद बि रहियो आहे, मुंहिंजो सीनियर बि रहियो आहे। मां हुनखे ज़ाती तौर ते, मां जॾहिं मेजर ऐं कर्नल हुयुसि सुञाणा, उहो ज़ाती तौर ते फ़ौज जे सियासी किरदार जे ख़िलाफ़ु रहियो आहे सॼी उमिरि। ऐं जॾहिं उहो चीफ थिए पियो, अनफॉर्चुनेटली त चीफ थियो त उन वक़्तु इमरान ख़ान या PTI जी गवर्नमेंट उहा बिल्कुलु उन टाइम ते अची चुके जेको चवंदो हो त मूंखे इहा हिकिड़ो अहिड़ो दोल मिलियो आहे जेको मूंखे वॼाइणो थो पए पियो, पर मां इन खे मां ख़ुशि न आहियां ऐं इन खे आर्मीअ खे ॿाहिरि कढो। पर उन माण्हूअ खे जेको चए थो त मां हींअर न्यूट्रल थियूं, असां कंहिं बि सियासी पार्टीअ खे का बि शइ न चऊं, उहो पाण में गॾिजी वेही ॻाल्हाइनि, पंहिंजो पाण में वेही तय कनि त असांखे मुल्क खे कीअं हलाइणो आहे। हुनजो 100% यकीन बाजवा साहिब जो इहो आहे त मुल्क हलाइणु सिविल लीडरशिप जो कमु आहे। असां उनखे एडवाइस ॾेई सघूं था, उनखे असां एडवाइस ॾींदासीं, उनखे सपोर्ट कंदासीं। ऐं इन पॉलिटिकल सेटअप में केरु खटे थो, केरु हुकूमत ठाहे थो, इहो प्योरली बिल्कुलु सिविल लीडरशिप जो कमु हुजणु खपे। त अहिड़े माण्हूअ खे इहो चवनि त तूं मूंखे सपोर्ट कर, ऐं तूं सपोर्ट कंदे त मां तोखे चीफ जो कंटिन्यूएशन ॿी एक्सटेंशन में ॾेई छॾींदुसि ऐं तोखे मां हर शइ जे कारण तयारु आहियां, तूं मूंखे, पर मूंखे प्राइम मिनिस्टर खां न लाहिजां। त अहिड़ो अनकॉन्स्टिट्यूशनल सोच रखण वारो माण्हू, उनखे असां चऊं त उहो साथी आहे, ॾाढो ग़लति आहे। सही। लाखिर साहिबु, लॉन्ग मार्च जो ऐलान करे चुको आहे इमरान ख़ान ऐं सुभाणे खां हुनजो चवण त शुरूआति कंदो। हिन क़िस्म जी सूरत हाल आहे मुल्क में ऐं इन खां पहिरियां जेको PTI जो अॻवान आहे फैसल वावडा, उहो प्रेस कॉन्फ्रेंस करे चुको आहे गुज़िरियल राति, मूंखे लाश नज़र अचनि पिया ऐं खूनी मार्च हूंदो। खूनी मार्च जी दावा ऐं खूनी मार्च जी ॻाल्हि त इमरान ख़ान पाण बि गुज़िरियल भेरे बि कई जेको हुन अॻूणो मार्च लॻायो हुयो। त हाणे तव्हां छा था सम्झो त हिन क़िस्म जी सूरत हाल में बि मार्च कयो वेंदो ऐं जेकॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल में मार्च थिए थो त पोइ तव्हां उनखे छा था सम्झो त उनखे कंट्रोल करणु ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेका सिविल हुकूमत आहे, पुलिस फोर्स आहे, उनजो ई कमु आहे, पर जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता का अहिड़ी सूरत हाल पैदा थिए थी ऐं अफ़रा तफ़री थिए थी या को वॾो मामिलो थी वञे थो त पोइ उनखे कीअं मुंहुं ॾेई सघिबो? अगरि हे ॾिसो, रत या खूनी थियण त पोइ जी ॻाल्हि आहे, उहो खूनी थी शुरूआति खां अॻु में थी चुको आहे। अरशद शरीफ़ जो रत असांजे साम्हूं आहे, उहो पराए चवण ते, कंहिंजे चवण ते इस्लामाबाद खां पिशावर वियो, पिशावर मां कंहिं उनखे हिकिड़ो सरकारी ख़त ॾेखारियो त तोखे ख़तरो आहे, तूं निकिरे था ऐं तोखे असां कढूं था, ऐं ॿाहिरि फेडरल एजेंसियुनि खे या फेडरल इदारनि खे कंहिंखे बि न ॿुधायो वियो। वरी दुबईअ मां उते पहुची, उते केरु हुनखे रिजाइण वियो होटल में, त तूं निकिर न त तोखे हितां हीअं कंदासीं या तोखे फलाणा माण्हू जे चइनि थो। दुबई गवर्नमेंट त कॾहिं हुनखे इहो न कयो ऐं उतां पोइ काॾे कढाए वियो। त इहो हिकिड़ो खूनी पहिरियों खून त साम्हूं अची वियो आहे, त उहा इहो थियो आहे। हाणे इनखे इन जा डॉट मिलाइणा आहिनि त इहो कंहिं कयो आहे। सलमान इकबाल ARY वारो काॾे हलियो वियो हो ऐं PTI गवर्नमेंट KP वारी उहा लेटर, थ्रेट लेटर कीअं कढियो, कीअं कहिड़ी जॻह तां हुननि खे थ्रेट जी ख़बर पई, जॾहिं त अरशद माशाल्लाह
हर एजेंसीअ सां हर इदारे सां राब्ते में हुयो ऐं हुनखे ऐं हुन को अहिड़ो ॾोह बि कोन कयो जंहिंजे मथां हुनखे को जान जो ख़तरो हुजे। हिन खां वधीक जेके ग़लति ॻाल्हाइण वारा माण्हू या ग़लति सोच वारा माण्हू उहे बि हिते पंहिंजे आम ज़िंदगी गुज़ारनि था पिया, त उनखे को ख़तरो कोन हो, पर उनजो खून थी वियो। हाणे जेकॾहिं इन खून खे जे जज़्बात खे वधाए ऐं ॿियनि माण्हुनि खे बि जज़्बात में हाणे GT रोड ते जेको पॉपुलस एरिया आहे ऐं उते हर किलोमीटर ते लख माण्हू रहनि था, उते अचे तव्हां जेकॾहिं कंफ्रंट कयो ऐं सिचुएशन पैदा कयो त इन में खून जो ख़तरो थी सघे थो। ऐं मुंहिंजे पंहिंजे ज़ाती ख़्याल में त जेकॾहिं सिचुएशन हींअर कंफ्यूजन वारी आहे त बाबा इहो खून कंहिं कयो आहे, जेसिताईं इंक्वायरियूं नथियूं थियनि, जेसिताईं वाज़े नथो थिए, जेसिताईं कोर्ट में अचे या जुडिशल कमीशन या इंक्वायरी कमीशन जी रिपोर्ट नथी अचे, तेसिताईं हर क़िस्म जे अहिड़े लॉन्ग मार्च खे रोकणु खपे। इन खे रोके वाज़े सूरत हाल करे उन खां पोइ हिनखे इजाज़त हुजे त तव्हां सियासी लॉन्ग मार्च कयो अखियुनि ते, पर एक कंफ्यूजन क्रिएट करे हिकिड़ो ग्रे एरिया क्रिएट करे कंदा, पोइ हुन में जेको बि किन थींदो उहो पोइ वरी हुननि जूं आङुरियूं गवर्नमेंट ॾे उथनि ऐं ॿियनि ॾे, ऐं छो जो हो हिन में फ़ाइदो वठण जी हासिल कंदा। त इन अहिड़े सिचुएशन में हिननि खे इहो लॉन्ग मार्च खे रोकणु खपे। वरी महिरबानी लाखिर साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।